बोलने वाला तोता। हाँ? दोस्तों इंडियन फिल्मनि जा त असां घणे क़दुरु सभु शौक़ीन आहियूं ऐं इंडिया जा फिल्म माण्हू शौक़ु करे पाकिस्तान में त झंग झर में ॾिठा वञनि था दोस्तों। चाहे टीवी हुजे, चाहे मोबाइल हुजे, चाहे कहिड़े बि वेबसाइट ते हुजे, इंडिया जूं फिल्मूं तव्हां शौक़ सां ॾिसंदा हूंदव। लेकिन तॾहिं कॾहिं तव्हां इहो गेस्ट कयो आहे त इहे फिल्मूं ठहनि कीअं थियूं ऐं इन्हनि ते ख़र्चो केतिरो ईंदो आहे ऐं इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो शूट करे इन्हनि मां पैसो कमाए वेंदो आहे। अॼोके वीडियो में मुकमल तफ़सील तव्हांखे ॾींदासीं हिकिड़े वीडियो जे बारे में, हिकिड़े फिल्म जे बारे में जेको जानी दुश्मन फिल्म दोस्तों 2002 में रिलीज़ थियो। उन ते अख़राजात केतिरा आया ऐं उन मां प्रॉफिट केतिरी थी उन माण्हूअ खे, मुकमल तफ़सील हिन वीडियो में तव्हांखे ॾींदासीं दोस्तों। 2002 में रिलीज़ थींदड़ फिल्म जेको जानी दुश्मन है, मुंहिंजे पोयां पिक्चर बि हली रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया था। इन तक़रीबन 18 करोड़ में इहा फिल्म शूट थी ऐं मुकमल थी, सैलिमा जी तरफ़ां आई दोस्तों 18 जेको आहे सो करोड़ में। हाणे तव्हां इन फिल्म जो अंदाज़ो लॻायो त इन फिल्म केतिरी रेवेन्यू जनरेट कई हूंदी। जेके डायरेक्टर जेके प्रोड्यूसरनि जिन्हनि फिल्म इहा जेको आहे सो शूट कयो, जिन्हनि इहा कहाणी ठाही दोस्तों, त इहा तव्हांखे अंदाज़ो हुजणु खपे त इन ते जॾहिं 18 करोड़ ख़र्च थिया त इन में प्रॉफिट केतिरी थी दोस्तों। 18 करोड़ में इहा फिल्म शूट थी, टोटल ख़र्चो आयो 2002 में इहा फिल्म रिलीज़ थी ऐं इन फिल्म कमाए मालिक खे 25 करोड़ ॾिना दोस्तों। हाणे ॾिसो प्रॉफिट केतिरी थी इन में, तक़रीबन 7 खां 8 करोड़, अध जे लॻभॻि फिल्मनि ते बचत बि थी वञे। लेकिन को काका अहिड़ी फिल्म बि हूंदी आहे जेका नुक़सान में बि वेंदी आहे, जेका जेको आहे सो पॉपुलर न थींदी आहे, ज़ाहिरी आहे, न हलंदी आहे, त उन में नुक़सान बि इन्हनि डायरेक्टरनि खे खणणो पवंदो आहे। लेकिन तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो इंडिया में जेके फिल्मूं शूट थींदड़ आहिनि, इहे अहिड़ियूं फिल्मूं बि आहिनि जिन्हनि अध जो अधु बल्कि पूरे जो पूरो कमाए ॾिनो माण्हुनि खे, डबल फ़ीसद दोस्तों। ईअं सम्झो जे अगरि 20 करोड़ फिल्म ते ख़र्च आहे त उन जी जाइ ते उन 40 करोड़ कमाया, 50 करोड़ कमाया उन फिल्म, त माना अध खां बि ॿीणा पैसा जेको आहे सो डायरेक्टर खणी वेंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे इंडिया में फिल्म इंडस्ट्री वॾी फिल्म इंडस्ट्री आहे, ड्रामा इंडस्ट्री, जेका हुकूमत खे टैक्स जे सूरत में अलाए केतिरा खरबे रुपया साल में ॾींदी आहे दोस्तों। उन जो माना रेवेन्यू जनरेट करण जो हिकिड़ो ज़रियो आहे इंडिया जूं फिल्मूं ऐं पूरी दुनिया में ॾिठियूं वञनि थियूं। तव्हांखे बि ख़बर आहे वॾी जेको आहे सो इंडस्ट्री आहे इंडिया में फिल्मनि जी। मज़ीद इंशाल्लाह तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। जे अगरि तव्हां मज़ीद बि अहिड़ा वीडियो ॾिसणु चाहियो था, लाइक ऐं शेयर कयो, कमेंट्स कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।